त छेलिया छो भला छाछरो वे छॾे, गजलिया छो भला छाछरो वे छॾे। माना जेके शेयर कयल आहिनि ॻाल्हियूं, त हीउ जेको हाणे कलाम ॿुधाए थो मास्टर वली, इन जो पस मंज़र इहो त आकाश जे घर में हिकिड़ो भील छोकिरो छाछरे जो कमु कंदो हो। ऐं तव्हांखे त ख़बर आहे त थरियो जेतिरो नॉस्टैल्जिक हूंदो आहे एतिरो ॿियो थी कोन थो सघे, छो सहरा जेको आहे उहो माण्हू जी हिकिड़ी तमामु वॾी हिकिड़ी बाइंडिंग फोर्स हूंदी आहे, छो त हुनजी पंहिंजी उञ सां कमिटमेंट आहे। कमाल इहा आहे त माण्हुनि खे पंहिंजे ॾुखनि ऐं प्यास सां कमिटमेंट हुजे, उहा थरे जी आहे। जीअं खिवण चमकंदी त थरियो जेको आहे उहो रखंदो टुवाल कुल्हे ते ऐं छिकींदो पंधु। हिते बि तव्हां कराची में रहो था, जंहिंजे घरनि में थरियो कमु कंदो, होॾां खिवण चमकी न आहे, थरे जुती हथ में कंदो, ॿिए ॾींहुं ख़बर पवंदी त वञी छाछरे मां निकितो। थरियो रहंदो कोन, थर जा ढोर बि ईअं कोन रहंदा, जेकॾहिं हेठि बैराज इलाइक़े में लाड़पट में चढ़ण ईंदा आहियूं, होॾां खां खिवण बकराल खिवण हीअं चमकी न आहे त ढोर उतां खां भॼंदो सिधो होॾां। असीं थरिया बि ईअं आहियूं। सो असां हीउ जेको आकाश जे घर में भील छोकिरो कमु कंदो, जी खिवण लॻी मथां चमकी, की हमरा खई जुती हथ में। आकाश सुबुह जो उथो, सवेर उथी नाश्ते चकर में नाश्तो करणो आहे, घर में बोची हुजे ई न। हिनखे फोन कई, अरे भागा केॾां वें चई, आऊं थर वेठो आहियां, पुॼी वियो आहियां हुते। हाणे उन ई जो एक्सप्रेशन आहे कंहिंजो, जेका हुनजी पोयां घरवारी वेठी आहे उन ॻोठ में, उहा हिनखे थी चवे त छेलिया छो भला छाछरो वे छॾे, गजलिया छो भला छाछरो वे छॾे। हाणे इहो इन कलाम जो पस मंज़र आहे ऐं वली ॿुधाई।